नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर ॾींदा हलूं त PS 42 ते आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अली पहोड़ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अली हसन हिंगोरजो जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर ॾींदा हलूं त PS 42 ते आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अली पहोड़ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अली हसन हिंगोरजो जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। इन मौक़े ते पीपल्स पार्टी तहलके खिपर जो अॻवान रईस अमानुल्लाह खान मरी ऐं ॿिया अहम अॻवान पिणु मौजूदु हुआ। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां नामज़द कयल उम्मीदवारनि MA-216 ते अदी साज़िया अता मरी PS 42 ते अली हसन हिंगोरजो खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जी कयल ख़िदमत कंहिंखां लिकियलु छुपियल नाहे। करायल सरकारी कम, रोडनि जी ॼाण, थर में पीअण जे पाणीअ जी पाइप लाइन पहुचाइण ताईं संदन अहम किरदारु अदा रहियो आहे। जंहिं तीर ते थपो हणी कामयाब कंदा। पारां रईस अमानुल्लाह खान मरी सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी तहलको खिसरो।